वगण खां सियासुमर जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो जी सदारत हेठि NPV CPVE PIFTAC जे अमलदार आमद पैगाम पाकिस्तान इजलास दरबार हाल DC ऑफिस में मुनक़िद थियल मीटिंग में ज़िले भर मां आयल सहाफ़ियुनि सां हिक अहम मुलाक़ात दौरान चयो आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं मख़सूस अंसरनि तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ मुनज़्ज़म अंदाज़ में मनफ़ी प्रोपेगेंडा हलाए पियो वञे, जंहिंजो मक़सदु रियासती इदारनि ऐं मुल्क जी साख खे नुक़सानु पहुचाइणु आहे। हुन चयो त सोशल मीडिया ज़रिए ग़लति, बेबुनियाद ऐं अण तस्दीक़ थियल मवाद खे तेज़ीअ सां शेयर कयो वञे थो, जेको मुआशिरे में ज़हनी इंतिशार, बेचैनी ऐं क़ौमी सलामतीअ लाइ ख़तरो बणिजे थो। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो ॿुधायो त जदीद दौर में सोशल मीडिया जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे, पर उन जे ग़लति इस्तेमाल सां मुआशिरा तबाह थियनि था। हुन चयो त पाकिस्तान दुश्मन क़ुवतूं ख़ासि तौर ते नौजवान नस्ल खे टारगेट करे उन्हनि खे ग़लति ऐं मुल्क दुश्मन मवाद ॾांहुं राग़िब करण जी कोशिश करे रहियूं आहिनि। तंहिं करे नौजवाननि, उस्तादनि, वालिदैन ऐं समाजी अॻुवाणनि जे ज़िम्मेवारी वधी वई आहे त हू सोशल मीडिया जे इस्तेमाल बाबति रहबराना किरदारु अदा कनि। हुन वधीक चयो त सहाफ़ियुनि ते वॾो भार आहे, छो जो उहो ई तबिको अवाम ताईं सच, तहक़ीक़ ऐं हक़ीक़त ते ॿधल मालूमात पहुचाए सघे थो। बिना तस्दीक़ ख़बर या को बि मवाद हलाइणु न फ़क़ति सहाफ़ी उसूलनि जे भञकड़ी आहे, पर क़ौमी मफ़ादनि जे नुक़सान जो बि सबबु थी सघे थी। हुन वधीक चयो त सहाफ़त रियासती इदारनि, शहरियुनि ऐं हुकूमत विच में पुल जो कमु ॾिए थी। तंहिं करे सहाफ़ियुनि खे घुरिजे त कंहिं बि तकरारी या हसास मौज़ू खे हलाइण खां अॻु मुकमल जांच ऐं तस्दीक़ लाज़मी कनि। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त ज़िले इंतिज़ामिया हर सतह ते अमुन ऐं तरक़ीअ लाइ कोशिशूं करे रही आहे। हुन चयो त सहाफ़ी ज़िले जे अखियुनि ऐं कननि जो कमु ॾियनि था, तंहिं करे अहम हुकूमती क़दमनि ऐं अवामी मसइलनि खे उजागर करण में उन्हनि जो किरदारु क़ाबिल तारीफ़ आहे। गॾिजाणी में मक़ामी मीडिया हाउसिस जा सहाफ़ी, रिपोर्टर, फोटोग्राफर, जर्नलिस्ट ऐं ज़िले इंतिज़ामिया जा ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते सहाफ़ियुनि DC कंबर शहदाद कोट जी पॉलिसियुनि, हिदायतुनि ते मुकमल भरपूर सहकार जो यकीन ॾियारींदे चयो त हू हर हालत में मस्बत ज़िम्मेवारियूं ऐं क़ौमी सहाफ़त खे अॻिते वधाईंदा रहंदा। मुलाक़ात दोस्ताना माहौल में मुकमल थी, जंहिंमें सहाफ़ियुनि पंहिंजा मसइला ऐं तजवीज़ूं पिणु पेश कयूं, जिन ते DC संजीदगीअ सां ग़ौर करण जो वाइदो कयो। कक्कड़ खां रिपोर्टर धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 58 जोमे तासीस जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल दादूअ जे पार्क में अवामी जलसो मुनक़िद कयो वियो। पीपल्स पार्टी ज़िले दादूअ जे सदर ऐं MPA बैरिस्टर पीर मुजीब उल हक़ साहब, MPA जोही सैद सालिह मोहम्मद शाह जीलानी, MPA केन शाह ज़ुबैर रहमान जुनेजो, लेडी विंग जी सदर मोहतरमा मुसरत रफ़ीक मैसर, MNA इरफान ज़फ़र लगारी, अगुणो MNA इरफान ज़फ़र लगारी, ज़िला काउंसिल चेयरमैन मोहम्मद शाह, अगुणे ज़िला काउंसिल चेयरमैन अशरफ सोलंकी, इमदाद हुसैन डावच, कामरेड नज़ीर कमरानी, सजाद अमन जुनेजो, गुलाम रसूल बबर, शफ़ी मोहम्मद जंजा, कामरेड सिकंदर अली सारियो, नेशनल प्रेस क्लब जो नायब सदर ममताज़ अली सारियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तारिक अली सारियो, डॉक्टर अब्दुल हक़ सारियो ऐं ॿियनि पीपल्स पार्टी जे तालका अॻुवाणनि वॾे तादाद में जियालनि ऐं औरतुनि जालुनि सां गॾिजी शिरकत कई। पीपल्स पार्टी ज़िले क़यादत तरफ़ां जलसे खे ख़िताब कयो वियो, जंहिं दौरान शाम 4 खां 5 वॻे ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जियालनि सां आइनी तरमीम बाबति वीडियो लिंक ज़रिए 20 फुट डिघी स्क्रीन ते ख़ुसूसी ख़िताब कयो। उन बैदि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला क़यादत तरफ़ां 58 योमे तासीस जो केक पिणु कटियो वियो। हर तरफ़ चीए भुट्टो जे नारनि जी गूंज हुई। कक्कड़ खां धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ नेशनल प्रेस क्लब कक्कड़ जी टीम इनायत अली भुरगड़ी, मुमताज़ अली सारियो ऐं शौकत अली हिंगोरो तरफ़ां खानपुर PPA शाही इस्पताल जो विज़िट कई वई। उन मौक़े ते इंचार्ज इस्पताल डॉक्टर अवेस बुघियो सहाफ़ियुनि सां मुख़ातिब थींदे चयो त असांजो फ़र्ज़ु आहे इंसान ज़ात जी ख़िदमत करणु, जेका पंहिंजे समूरे इस्पताल अमले ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ अली अब्बासी, डिस्पेंसर शहदाद लगारी, लैब टेक्नीशियन ज़मीर अहमद भुरगड़ी, न्यूट्रिशन इमरान अली पीरज़ादो, रफ़ीक अहमद कमरानी ऐं ज़ाहिद अली सुमरो सां गॾु सरअंजाम ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जे कंहिं बि तरफ़ां का कोताही बर्दाश्त न कबी। इस्पताल जे हर मसइले ते नज़रसानी ऐं ज़िम्मेवारी मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। तॾहिं त इस्पताल जे लेबॉरेटरी मुताबिक़ लैब टेक्नीशियन
टेक्नीशियन ज़मीर अहमद भुरगड़ीअ ॿुधायो त मलेरिया शुगर ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ टेस्टूं डॉक्टरनि जी हिदायत मुताबिक़ कयूं वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ मरीज़ खे टेस्ट स्लिप ॾेई डॉक्टर साहब ॾांहुं मोकिलियो वेंदो आहे ऐं बाद में उन मरीज़ खे डॉक्टर साहब तरफ़ां मेडिसिन स्लिप जारी करण खां पोइ अस्पताल जे रजिस्टर में दाख़िला रखी वेंदी आहे। वधीक डॉक्टर अवेस अबुघियो साहब ॿुधायो त अस्पताल जे माहौल में ऐं मयार खे बहितर बनाइण लाइ सफ़ाई सुथराई वेटिंग हॉल ऐं पीअण जो साफ़ पाणी गार्डन ते पिणु तवजो ॾियणु ऐं मुंहिंजे फ़र्ज़ आहे त ग़िज़ाई खुराक जे हवाले सां इमरान अली पीरज़ादो ॿुधायो त अस्पताल में कमज़ोर ॿारनि जे मेडिकल अफ़सरनि जे इंस्ट्रक्शन जे मुताबिक़ चकात करण खां पोइ उन्हनि खे ग़िज़ाई खुराक पिणु मुहैया कई वेंदी आहे। जॾहिं त अस्पताल जी समूरी टीम पंहिंजी ड्यूटी दयानतदारी सां निभाइण जा नेशनल प्रेस क्लब ककड़ जी टीम खे सबूत ॾिना। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण भरिसां सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। ॿारनि सकाफ़ती वेस पाए अजरक टोपियुनि सां मुहबत जो इज़हार कयो। तफ़सील मूजिबि वगण भरिसां ॻोठ गोखारो में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिंमें ॿारनि सिंधी अजरक टोपियूं पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते ॿारनि मीर मुर्तज़ा, इसरार चांडियो, अयाद हुसैन, यासिर अली, अब्दुल कयूम, सादिया, हिना, कलसूम ऐं ॿियनि चयो त सकाफ़त जो ॾींहुं जीअं वेझो ईंदो थो वञे असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। उन ॾींहं लाइ तयारियूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। असांखे पंहिंजे कल्चर ऐं लिबास अजरक टोपी सां बेहद मुहबत आहे ऐं हर साल जीअं हेल बि सकाफ़त जो ॾिहाड़ो वॾे जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। असांखे पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़्रु आहे। सकाफ़त जे ॾिहाड़े ते दुनिया जे कुंड कुड़श में रुगो सिंधी अजरक ऐं टोपीअ जा तजला हूंदा ऐं हीअ ॾींहुं सिंधियुनि लाइ ईद जे ॾिहाड़े जीअं आहे। असांजो सिंध वासियुनि लाइ पैगाम आहे त पंहिंजनि मासूम ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां संवारे पंहिंजी सकाफ़त बाबति ॼाण ॾियूं। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में दिलि जो दौरो पवण सबबि पीरसन ट्रांसपोर्टर फौत थी वियो। तफ़सील मूजिबि वगण शहर में मशहूरु अब्दुर्रहमान गुड्स ट्रांसपोर्ट अॾे ते कमु कंदड़ ख़ैबर पख्तूनख्वा KPK सूबे जो रहवासी 70 सालनि जो अशरफ गुल दिलि जे तकलीफ़ वधण ते खेसि लाड़काणे अस्पताल नियो वियो जिते हुन दम थणी हवाले कयो। अहिड़ी तरह फोतीअ जे मड़ खे गुड्स ट्रांसपोर्ट अॻवान सेठ ज़ियाउल हक़ ख़ासकेलीअ वारसनि खे इतलाउ करे एम्बुलेंस में खणाए KPK अबाणे शहर रवानो थी वियो। उन मौक़े ते सेठ ज़ियाउल हक़ ख़ासकेली ॿुधायो त फोती नेक मर्द हो जंहिं वगण शहर में गुड ट्रांसपोर्ट अॾे जो कमु कंदो हो ऐं जंहिंजे फोत थियण ते ॾुख पहुतो आहे। फोतीअ खे दिलि जी तकलीफ़ हुई जंहिंजे अॻ में ऑपरेशन पिणु थी हुई। अॼु खेसि दिलि जो दौरो पियो। असां लाड़काणे अस्पताल खणाए आंदो जिते हूअ फोत थी वियो। ककड़ खां धूम सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ ख़ैरपुर नाथनचा SHO कमरदीन तुनियो ऐं 15 इंचार्ज सरदार फ़कीर मोहम्मद ब्रह्मानी जी कामयाब कार्रवाई। अरशद मुगेरी खां फुरतियल मोटरसाइकिल अली सुमरो वलद कादिर बख्श सुमरो जे घर मां गाॾी हथ। ख़ैरपुर नाथनचा पुलिस जे SSP दादूअ जे हुक्म ते तेज़ कार्रवाई दौरान गुज़िरियल राति अरशद मुगेरी खां फुरतियल मोटरसाइकिल बरामद करे वरिती। SHO 15 इंचार्ज जे सरबराही में थियण वारे रेड दौरान मोटरसाइकिल अली सुमरो जे घर मां हथ कई वई जंहिं बैदि पुलिस जवाबदारनि जी ॻोल्हा वधीक तेज़ करे छॾी आहे। ठरी मीरवा खां रिपोर्ट कर रहियो आहे धूम सिंधी न्यूज़ जे रिपोर्टर नूर हुसैन जमाल जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग वर्कर्स कन्वेंशन ठरी मीरवा ज़िला खैरपुर मीरस अॼु सूमर 1 डिसंबर ते पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िला खैरपुर मीरस जे ज़ेर एतमाम हिकु शानदार वर्कर्स कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी सदारत मोहतरम जनाब मोहम्मद अशरफ साहब, डिविज़नल सदर पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सखर मोहतरम जनाब मोहम्मद फारूक जोगी साहब, जनरल सेक्रेटरी पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िला खैरपुर मीरस कई। वर्कर्स कन्वेंशन जा मोअज़्ज़ज़ मेहमान ख़ास ही हुआ मोहतरम जनाब फैसल नदीम साहब, सदर पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सूबा सिंध जनाब मोहतरम जनाब हाफिज़ मोहम्मद अनवर साहब, सदर शोबा दावत इस्लाम व इस्लाह पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सिंध मोहतरम जनाब मोहम्मद अशरफ साहब, सदर सक्कर जो डिवीज़न मोहतरम जनाब हाफिज़ रज़ाउल्लाह साहब, सदर मरकज़ी मुस्लिम लीग नवाबशाह डिवीज़न मोहतरम जनाब मोहम्मद फारूक जोगी साहब, जनरल सेक्रेटरी मुस्लिम लीग
ज़िला खैरपुर मीरस मोहतरम जनाब वसीम काका साहब सदर शोबा दावत इस्लामी मरकज़ी मुस्लिम लीग ज़िला मटियारी, मोहतरम जनाब कारी शकील अमन साहब सदर दावत इस्लामी मरकज़ी मुस्लिम लीग ज़िला सकर, मोहतरम जनाब फैज़ मोहम्मद जोगी साहब जनरल सेक्रेटरी मुस्लिम लीग तालकोट ठरी मीरवा ऐं जमात जा केतिराई मौजूद साथी शरीक थिया। शहदाद कोट खां धूम सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मुनवर मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट बी सेक्शन थाणे जे अध राइस मिल अॻियां ज़मीन में पूरियल लाश खे जुडिशल मजिस्ट्रेट जे हुकुम ते बी सेक्शन पुलिस लाश खे कढी इस्पताल मुंतक़िल कयो। फोती शोबान कल्हड़ो शहर वेझो गबर कल्हड़ो ॻोठ जो रहवासी ऐं साॻे राइस मिल में चौकीदार हो। वारसन फोतीअ जी सुञाणप कपड़नि मां कई। हथायल लाश जी जिस्म जो गोश्त ॻरियल हुअण सबबि लाश ढांचो बणिजी वियो आहे, जंहिंजा हॾा लेबॉर्ट्री मोकिलिया वेंदा। MS तालका इस्पताल इसरा लाशारी वाक़े बद समय शहर ने ॻोठ वासी वाक़े वारे हंधि इस्पताल पहुता। घणो टाइम थियो अथसि? 5-6 महीना अथसि। कंहिं मारियो अथसि? सुल्ताना माजिदा मुनीरा आबू 4 माण्हू आहिनि। चौथो माण्हू 5 साढे वियो वीर छो असांखे आसरे में रहायो त तव्हांजो कुराड़ो सेलर ते वञे ते खोसदार आहे त असांखे 2 पेर आया त मुंहिंजो मुलाज़िम आहे, मुंहिंजो बच्चो आहे, हे बाप घार अथसि कुराड़ त लधो न लधो काॾे वियो माना वीर पंहिंजी ॾाढी मुर्सी ॾेखारी करी पे कदुर न कई। माना दुख ॾाढो वीर खे काई ख़बर न पई त जाई जहिड़ो असांजो टुकुर आहे छोपू आहियूं कहिड़ो वीर सेलर मां कढी ॿाहिरि पूरो आयो आहे। वीर जा मुलाज़िम आहिनि। वीर पहुचाए पाण मुलाज़िम सूदो गिरफ़्तार थिए थो त चए 20 ॾींहं हिते हटंदा रहूं। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ इतलात खातो हुकूमत सिंध ज़िला कंबर शहदाद कोट एट कंबर रीजनल डायरेक्टर सूबाई मुंसिब लाड़काणो अली अकबर जागरणी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल चन्ना मोहल्ला नसीराबाद जो दौरो कयो ऐं शागिर्दनि खां स्कूल में पढ़ाई बाबति मालूमात वरिती ऐं खेनि चयो त हू महिनत सां पढ़ाई कनि ऐं अॻिते अचनि। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर सूबाई मुंसिब पारां इदारे बाबति आगाही पिण फ़राहम कई त जीअं उतां जे अवाम खे तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ हासिल करण लाइ संदसि ऑफिस सां राब्तो कनि त जीअं खेनि जाइज़ मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। जॾहिं त स्कूल में अवाम सां हिकु खुली कचहरी पिण कई वई जिते खेसि इलाइक़े जे माण्हुनि पंहिंजा मसइला पेश कया, जिन खे ॿुधण खां पोइ रीजनल डायरेक्टर सूबाई मुंसिब लाड़काणो लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं कंदे चयो त अवाम जे मसइलनि खे अवलियत जी बुनियाद ते हल कयो त जीअं अवाम खे का बि परेशानी न थिए। उन बैदि तालके वारह जे ॻोठ वरंग माशीअ पहुची उते हिकु पुराणो स्कूल हुयो जंहिंजो पिण जाइज़ो वरितो, जंहिंजी हालत इंतिहाई पुराणी हुई, जिते ॿार खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाए रहिया हुआ ऐं मौक़े ते DEO प्राइमरी इनायत चांडियो ऐं TEO प्राइमरी वारह खे हिदायत कंदे चयो त स्कूल जे नए सिर मरमत लाइ लाॻापियल इदारनि खे लिखियो वञे ऐं जल्द स्कूल खे जी मरमत कराई वञे त जीअं शागिर्द बिना कंहिं परेशानी जे स्कूल जी इमारत अंदरि तालीम पढ़ाए सघनि। जॾहिं त उन खुलियल आसमान हेठि 3 उस्ताद शागिर्दनि खे पढ़ाए रहिया हुआ, जिन मां पिण रीजनल डायरेक्टर सूबाई मुंसिब लाड़काणो पारां मालूमात वरिती वई ऐं खेनि मसइलो हल करण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते लाॻापियल अमलदार पिण मौजूदु हुआ। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण भरिसां सीनियर सहाफ़ी जो मामो मुख़्तसर अलालत सबब दम ॾिनो। सहाफ़ी सियासी समाजी अॻवान ॾुख में वारसनि वटि पहुता। तफ़सील मुजिब लाड़काणे जे सीनियर सहाफ़ी एडिटर मुनवर अली रिंद जो मामो ॻोठ लधो गोपांग जो रहवासी मस्जिद जो पेश इमाम शहदाद खान गोपांग मुख़्तसर अलालत बद कराची जे इस्पताल में फ़ौत थी वियो, जंहिंजो मड़ एम्बुलेंस वसीले अबाणे ॻोठ आंदो वियो। अहिड़ी तरह संदसि ॾुख में सहाफ़िन मोहम्मद बख्श ख़ासकिली, साजिद अली बलोच, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि तॾे ते पहुची ॾुख जो इज़हार कयो, जॾहिं त फ़ौती पेश इमाम खे सवें गमगीन अखियुनि सां मक़ामी क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। उन मौक़े ते आयल सहाफ़िन जो चवणु हो त सीनियर सहाफ़ी मुनवर अली रिंद जे मामे जे ओचितो लाॾाणे ते ॾुख पहुतो आहे। न ॾुख वारी घड़ीअ में सीनियर सहाफ़ी सां गॾु आहियूं।
वगण खां रिपोर्टर आसिया सुमरी जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में झेड़े जो फ़ैसिलो थी गुज़रियो ॾोही धुर ते 50,000 ॾंड धुरियूं खीरखंड थी वियूं। तफ़सील मूजिबि वगण शहर में कुझु ॾींहं अॻु वगण बिरादरी जे ॿिनि धुरियुनि सूमर वगण ऐं फ़याद वगण धुरियुनि में सामान जी मालकिता थियल झेड़े में 5 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जो फ़ैसिलो रईस लहणो ख़ान पुलेती जी अॻवानी में थी गुज़रियो, जंहिंमें कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, गुलाब वगण, रईस माशूक अली चांडियो, कारी उस्मान मुगेरी, एजाज़ वगण ऐं आज़म वगण समेत शहरी शरीक थिया। ॻाल्हियुनि में सूमर वगण वारी धुर ॾोही थी, जंहिं मथां फ़ैसिले कंदड़ 50,000 ॾंड विधो, जंहिं ते फ़याद वगण वारी धुर 20,000 माफ़ करे छॾिया, जॾहिं त सूमर वारी धुर फ़याज़ वगण ॾे मेड़ पिणु करे वेंदी। अहिड़े फ़ैसिले खां पोइ ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए खीरखंड कयो वियो। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ू जी सदारत हेठि IPV ऐं CPVE ऐं PIFTAC जे अमल दरामद पैगाम पाकिस्तान बाबति इजलास दरबार हाल DC ऑफिस में तालीम खाते जे अमलदारनि सां हिकु अहम गॾिजाणी दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मख़सूस अंसरनि तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ मुनज़िम अंदाज़ में मनफ़ी प्रोपेगेंडा हलाए पियो वञे, जंहिंजो मक़सदु रियासती इदारनि ऐं मुल्क जे साख खे नुक़सानु पहुचाइणु आहे। हुन चयो त सोशल मीडिया ज़रिए ग़लति बेबुनियाद ऐं अण तस्दीक थियल मवाद खे तेज़ीअ सां शेयर कयो पियो वञे, जेको मुआशिरे में ज़हनी इंतशार, बेचैनी ऐं क़ौमी सलामती लाइ ख़तरो बणिजे थो। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो ॿुधायो त जदीद दौर में सोशल मीडिया जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे, पर उन जे ग़लति इस्तेमाल सां मुआशिरा तबाह थियनि था। हुन चयो त पाकिस्तान दुश्मन क़ुवतूं ख़ासि तौर ते नौजवान नस्ल खे टारगेट करे उन्हनि खे ग़लति ऐं मुल्क दुश्मन मवाद ॾांहुं राग़िब करण जी कोशिश करे रहियूं आहिनि। तालीम खाते ऐं उस्तादनि ते अहम ज़िम्मेवारी वधी वई आहे त हू सोशल मीडिया जे इस्तेमाल बाबति रहबराना किरदार अदा कनि ऐं पंहिंजे कॉलेजनि ऐं स्कूलनि में लेक्चरारनि ऐं सेमिनार तक़रीरी मुक़ाबला कराए नौजवान नस्ल खे सही ॼाण फ़राहम कई वञे। हुन वधीक चयो त उस्तादनि खे उन ॾस में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, छो जो उहो ई इंसान जो किरदारु ठाहिनि था। हुन तालीम खाते जे अमलदारनि ते ज़ोर भरियो त बिना तस्दीक ख़बर या को बि मवाद हलाइणु, सोशल मीडिया ते फैलाइणु या रोकियो वञे जेकी क़ौमी मफ़ादनि जे नुक़सान जो सबबु थी सघे थो। हुन चयो त उस्ताद नौजवान खे क़ाइल कनि त हीअ मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ शागिर्दनि जे बहितर ॼाण फ़राहम कई वञे। तंहिं करे उस्तादनि खे घुरिजे त कंहिं बि तकरारी या हसास मौज़ू खे हलाइण खां नौजवान नस्ल खे रोकियो वञे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त ज़िले इंतिज़ामिया हर सतह ते अमन ऐं तरक़ी लाइ कोशिशूं करे रही आहे। गॾिजाणी में तालीम खाते जे अमलदारनि पारां DC कंबर शहदाद कोट खे जी हिदायतुनि ते भरपूर सहकार जो यकीन ॾियारींदे चयो त हू पंहिंजे बहितर किरदारु अदा कनि। गॾिजाणी में ज़िलई तालीम खाते जे ऑफिसरनि पंहिंजूं तजवीज़ूं पिणु पेश कयूं, जिन ते DC संजीदगीअ सां ॿुधी उन सिलसिले में हिकु ग्रुप ठाहिण जो चयो, जंहिं में लाॻापियल ऑफिसरनि खे शामिलु कयो वेंदो। सखर खां रिपोर्ट गुलज़ार शाह, धूम सिंध न्यूज़। सखर रेलवे पुलिस पारां ग़रीबनि जा घर ड्राए पटकाया विया। अफ़सोस सखर जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश रहिया। ग़रीब अबोझ वीचारा वञनि काॾे, हुननि जी राह ॿुधण वारो केर बि कोन्हे को। अॼु साबित थियो त ग़रीबनि जी दाह को ॿुधण वारो कोन्हे को। हुननि ग़रीबनि जा मासूम ॿार खुलियल आसमान हेठां सर्दीअ में वेठल आहिनि। ख़ुदा हुननि ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। सभिनी वस वारनि खे गुज़ारिश आहे त हुननि मासूम ॿारनि खे मालिकी कई वञे। असांजी जायूं ग़रीबनि जूं, असांखे पके पटे जा पैसा हुजनि त असां भरियूं। असांखे पके पटे जा पैसा न आहिनि, असां काॾो भरियूं। हे अचनि था मंथली जे लाइ था अचनि, इहो क़ुरान फ़ैसिलो कंदो। इहो मंगी आहे, ये पुलिस केॾी आवाम आई आहे हिते असांखे जायूं टे चकर ड्राहे विया आहिनि। मंगी छा आहे, केरु आहे? मां मंगी ओए पीछो अथई, ओए पीछो आइयो तो हथ सां ठाराए। इहो साईं फ़ैसिलो कंदो। चुप आहे, अलाह जी ज़ुबान आहे, चुप आहे। इहो फ़ैसिलो कंदो। मुंहिंजी धीअ ग़रीब जी बार बार जाइ था ठाहिनि, मुंहिंजी धीअ ग़रीब जी बार बार जाइ था ठाहिनि। केॾी आवाम पुलिस थी अचे। पैसा कंहिं वरिता न ॻोल्हे, पैसनि लाइ चयो न, उनजो नालो ॿुधायो। पैसा त असां ग़रीबनि खे पैसा ॾिना आहिनि, हुन असांखे ॾिनी आहे। पंहिंजो आवाम खे असांखे न आहे पैसो, असां ग़रीब जो जाइ वरिती आहे त असां ॾोहो कयोसीं। पोइ असां किरोड़नि जी जाइ आहे। छा आहे 4 लख जी आहे पुट,
को वधीक त न आहे जो पैसो हुजे हा त असां छो वठूं हा इहे जायूं हा असांखे गलतीअ सां असां छाणा न हुयासीं जो बंद जे मथां वियूं था असां चरिया हुयासीं पुट। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण भरिसां यूसी चौधरी जो ॻोठ सनहाणी जो सरकारी प्राइमरी स्कूल गुज़िरियल केतिरनि सालनि खां बंदि पियल आहे, जॾहिं त बिल्डिंग पिणु ज़बून हाल थी वई आहे। कमरनि ऐं भितियुनि में वॾा वॾा ॾार पइजी विया आहिनि। स्कूल जे बाथरूमनि खां वठी वाटर सप्लाई ताईं हर सहूलियत ख़तम थी चुकी आहे, जंहिं ते ॻोठाणनि डॉक्टर अज़हर तुन्यो, अदनान तुन्यो, फराद इम्तियाज़ ऐं ॿियनि चयो त स्कूल मुकमल तौर ते अमलदारनि खां ख़ाली आहे। को बि उस्ताद न अचण ते स्कूल बंदि थी वियो आहे। शागिर्द प्राइवेट स्कूलनि ॾांहुं रुख करण ते मजबूर आहिनि। स्कूल में को बि उस्ताद पटेवालो या चौकीदार मौजूदु न आहे। अमलो न हुअण करे इमारत मुकमल तौर वीरान ऐं तबाह थी वई आहे। तालीमी निज़ाम जी तबाही जो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त ॻोठ जा नंढा वॾा शागिर्द सरकारी सहूलियतुनि खां महरूम थी 5 किलोमीटर परे प्राइवेट स्कूलनि में पढ़ण ते मजबूर थी विया आहिनि। मुआशी तौर कमज़ोर वालिदैन लाइ रोज़ानो ॾींहं में ॿारनि खे सफ़र कराइण ऐं फीस भरण वॾी तकलीफ़ बणिजी चुको आहे। ॻोठाणनि तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त स्कूल जी मालिकी करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में सकाफ़ती रंग निखरी पिया। पहमर मार्केट में चमकंदड़ सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। ख़बर मूजिब वगण में सकाफ़ती रंग निखरी पिया। उन सिलसिले में पहमर मार्केट में शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे नौजवाननि ऐं मौज़ूज़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में सिंधी तहज़ीब ऐं रिवायतुनि में ऐं ॿोलीअ बाबति ख़्याल पेश कया विया। पिणु सिंधी मौसीक़ी ऐं सकाफ़ती लिबासनि जो ख़ूबसूरत सां इज़हार कयो वियो, जंहिं सबबु माहौल ख़ुशगवार ऐं रंगीन बणिजी वियो। उन मौक़े ते मुक़र्रिर नवीद अली जुणेजो, आशिक़ अली चांडियो, सुहेल अमन समो, साजिद हुसैन बलोच, नवीद ख़ासकेली, ख़ालिद मुगेरी, रिज़वान ख़ासकेली, अयान अली ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त हुननि हिन क़िस्म जा सकाफ़ती प्रोग्राम नौजवाननि में जज़्बो ऐं ख़ुशी ऐं पंहिंजे तहज़ीब सां मुहबत वधाइनि था। सकाफ़त खे विसारींदड़ क़ौमूं तारीख़ नथियूं रखनि। सिंध जे अवाइली तहज़ीब आहे जंहिं निशानी मुंहनि जो दड़ो ज़ाहिर करे थो। पाकिस्तान में ख़ुशहाल सूबो सिंध आहे। सकाफ़ती प्रोग्राम सबबु शहर में अमुन ऐं साथ जे फ़ज़ा खे बि हथी मिलंदी आहे। धूम सिंधी न्यूज़ नौशर फिरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बास कंडियारे खां रिपोर्ट। कंडियारे भरिसां ॻोठ बाफ़ी माशीअ जूं औरतूं कंडियारे प्रेस क्लब पहुची बासर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। एहतिजाज कंदड़नि चयो त बासर ज़मीर राहिब कामरान माशी ऐं ज़ुल्फ़कार माशी ज़बरदस्ती संदनि घरनि में घिड़ी मार पुट कई ऐं संदसि मथां डंडनि जो वसकारो करे सख़्तु ज़ख़्मी कयो। ज़ख़्मियुनि मूजिबि जॾहिं हू इलाज लाइ अस्पताल पहुता तॾहिं साॻिया बासर हथियारबंद साण करे संदनि घरनि ते कब्ज़ो करे वेठा। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस मुकमल तौर बासरनि जी बाह ॿेली बणियल आहे ऐं का बि क़ानूनी मदद नथी करे। उन्हनि SSP नौशर फिरोज़ खां अपील कई त संदसि घरनि तां कब्ज़ो ख़तमु कराए वञे ऐं जान जे तहफ़ुज़ लाइ क़दम खयां वञनि, ऐं छो त संदनि हयातीअ खे बि संगीन ख़तरो आहे। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में टैक्सी ड्राइवर अब्दुल करीम चांडियो जूं चोरी थियल भलोड़ नस्ल जूं बकरियूं अञा ताईं वापसि नथी सघियूं। मुतासिरनि पारां आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि वगण में पोरियत टैक्सी ड्राइवर अब्दुल करीम चांडियो जूं चोरी थी वियल भलोड़ नस्ल जूं बकरियूं वापसि नथी सघियूं। उन सिलसिले में अब्दुल करीम चांडियो ॿुधायो त वगण शहर वेझो ॻोठ सचेनो चांडियो मां संदसि जूं 2 भलोड़ नस्ल जूं क़ीमती बकरियूं 1 महीनो अॻु चोरी थी वियूं हुयूं, जिन जो अॼु ॾींहं ताईं पतो न पइजी सघियो आहे। पुलिस आस्तरा न पर को खड़तेल न निकितो। हुन वधीक चयो त मिसकिन माण्हू आहियां ऐं शहर में कार टैक्सी हलाए रोज़गार कंदो आहियां। हुन वधीक चयो त हू वगण थाणे जा केतिरा ई चकर काटे थकिजी पियो आहे, पर अञा ताईं पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करे सघी आहे। संदसि मुतालबो आहे त DIG लाड़काणो, SSP कंबर, DSP नसीराबाद वगण ऐं SHO वगण खे त नोटिस वठी मुलविस चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल बकरियूं वापसि कराए इंसाफ़ ॾियारे वञे।
नौशर फेरोज़ का ख़बर शामिल कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो, एक ॾोहारी गिरफ़्तार, ॿिया फ़रार। कंडियारो में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबले दौरान एक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त ॿिया साथी ऊंदाईअ जो फ़ाइदो वठी फ़रार थियण में कामयाब थी विया। तर्जुमान पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल ॾोहारी जी सुञाणप मोहसन लाखो वलद जुमन लाखो रहवासी लाखा मोरी तौर थी आहे, जॾहिं त फ़रार थींदड़ साथियुनि में मुकीम लाखो या अशरफ लाखो शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी खां 125 मोटरसाइकिल बि हथ कई वई आहे, जेका लॻभॻि 1 महीनो अॻु सियाल बिरादरी खां बाईपास रोड तां फुरती हुई। SHO मूजिबि ॾोहारियुनि ख़िलाफ़ वधीक जांच जारी आहे ऐं फ़रार जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। नादन के ब्रेकिंग न्यूज़ ॾियां शहदाद कोट खां रिपोर्ट कर रहियो आहे मुनवर अली मंगी। शहदाद कोट ग्वादर मोटरवे रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रालीअ में टक्कर नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी। शहदाद कोट फ़ौती जी सुञाणप अयाद बिरोही जे नाले तौर थी। फ़ौती ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। शहदाद कोट ज़ख़्मी नवीद बिरोही खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ड्राइवर फ़रार। पुलिस ट्रैक्टर ट्रालीअ खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो। नौशर फेरोज़ खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक़ रात देर सां नामालूम हथियारबंदनि पारां नेशनल प्रेस क्लब नौशर फेरोज़ ते हमलो। फायरिंग प्रेस क्लब में सुतल चौकीदार फरहाद मौजाना तौर बची वियो। हथियारबंदनि फायरिंग कंदा फरार। वाक़े जो ॿुधी समय सहाफ़ी नेशनल प्रेस क्लब पहुची विया। सहाफ़ियुनि जो हमलो कंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाज जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। सहाफ़ियुनि एम ज़फ़र ट्रगड़ ऐं मोहम्मद यूनुस राजपर, मौला बख्श मशहूरी, ग़ुलाम शबीर उजण, मोहम्मद आदिल अब्बासी, अतीक विसड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हक़ सच लिखण तां हिसाइण ऐं हमले खां डिॼण वारा न आहियूं। हक़ सच लिखंदासीं। अहिड़नि गुंडनि जे अहिड़ी कार्रवाइनि खां डिॼी करे मज़लूम बेपहच आवाज़ खे बंदि न कंदासीं। नौशर फेरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद के शागिर्दनि यतीम नौजवान हसीब राजपर ऐं ॿियनि वीडियो बयान वसीले हिकु बासर तपदार शबीर राजपर ख़िलाफ़ दाहींदे मदद की अपील कंदे चयो आहे त कंडियारो जे शबीर तपदार संदसि वालिद खे मौतमार धमकियूं ॾिनियूं हुयूं, जंहिंजे नतीजे में हू दिलि जे दौरे पवण सबबि वफ़ात करे वियो आहे, जंहिंजो वीडियो सबूत पिणु वटि मौजूदु आहे। हाणे हू इद्दत में वेठल संदसि बेवा अमड़ खे खेसि कूड़ा केस दाख़िल करण ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि हिक तरफ़ त इद्दत में वेठल संदसि बेवा अमड़ सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास में आहे, त ॿी तरफ़ संदसि पढ़ाई पिणु मुतासिर थी रही आहे। उन मौक़े ते हुननि आला अदालतुनि, DC नौशर फेरोज़, SSP नौशर फेरोज़, मीडिया, शागिर्द तंज़ीमुनि, इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीमुनि ऐं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। वगड़ खां आसिया सूमर की रिपोर्ट मुताबिक़ वगड़ ॻोठ कंबरकोट मुगेरी जी रहवासिन मुसलसल रोड की मरम्मत लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कंदा रहिया। सिटी प्रेस क्लब वगड़ जे सहाफ़ियुनि पारां अख़बारुनि ऐं TV चैनलनि ते ख़बरूं हलाइण खां पोइ मीर नादर खान ऐं मीर आमिर खान मक्सी नोटिस वरितो। ॻोठाणनि जो एहतिजाज रंग लातो ऐं ॻोठ फाल खुदा बख्श मुगेरी, ॻोठ उबेदानी, ॻोठ कंबरकोट मुगेरी में रईस मुनवर अली खान मुगेरी जी ओताक़त ऐं मंज़ूरीअ जो टेंडर पास थी वियो। नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी साहब ऐं नवाबज़ादा मीर आमिर अली खान मक्सी साहब जे तरफ़ां 2 करोड़ ऐं 50 लख रुपयनि जी लागत सां रोड मंज़ूर कयो वियो आहे। हीउ रोड इलाइक़े जे नामुर सियासी शख़्सियत रईस मुनवर अली खान मुगेरी ऐं कंबरकोट नौजवान इतिहाद जे काविशुनि सां मंज़ूर थियो आहे, जंहिं करे ॻोठ कंबरकोट मुगेरी, खुदा बख्श मुगेरी ऐं ॻोठ उबेदानी जो अवाम बेहद ख़ुशीअ जी लहर ॾिसंदे नज़र अची रहियो आहे। टिनी ॻोठनि जे मौज़ शख़्सियतुनि पंहिंजे बिरादरी सां गॾिजी वञी रईस मुनवर अली खान मुगेरीअ जो शुक्रियो अदा कयो आहे, जिन चयो त हीउ रोड हज़ारनि माण्हुनि जे सहूलियत जो कारण आहे। रईस मुनवर अली मुगेरी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत हेठि हिन रोड मंज़ूरी कराए वॾी सियासी, समाजी ऐं अवामी ख़िदमत कई आहे। वगड़ खां आसिया सूमर की रिपोर्ट मुताबिक़ वगड़ में बदतरीन ट्रैफिक जाम, इंतज़ामिया गायब, मुसाफ़िर ऐं शहरी सख़्त परेशानी जो शिकार। ख़बर मूजिबि वगड़ शहर जे मुख्य चौक जे चैन रोडनि ते गाॾियुनि जूं कतारूं लॻल हिक वक़्त खां केतिरा ई कलाक बदतरीन ट्रैफिक जाम रहियो, जंहिं सबबि मुसाफ़िर ऐं शहरी परेशानी जो शिकार थी विया। ट्रैफिक जी सूरत हाल एतिरी ख़राब थी वई जो पैदल हलंदड़ माण्हू बि गुज़रण लाइ रस्तो न मिली सघियो। ट्रैफिक जाम में फाथल मुसाफ़िरनि जो चवण हो त केतिरा ई कलाक गाॾियुनि में बंदि करे वेठल रहियासीं, जॾहिं त कंहिं बि ट्रैफिक अमलदार या इंतज़ामिया तरफ़ां ट्रैफिक खे संभालणु
को अमल नज़र न आयो। उन सिलसिले में शहरियुनि ऐं समाजी अॻुवान कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, गुलाब खान बगड़, अब्दुल्ला पंवर, लाला वाजिद गोपांगो, इल्ताफ वगड़, अनीस खास केली, सुहेल समो, दादा आशिफ चांडियो, कामरेड दीदार मुगेरी ऐं ॿियनि चयो त बदतरीन ट्रैफिक जाम थी रही आहे। इहो असां दुकानदारनि शहरियुनि लाइ रोज़ जो मसइलो थी वियो आहे। ट्रैफिक अमलदार अघूर निंड सुतल आहिनि। वगड़ शहर जे मुख्य चौक ते ट्रैफिक पुलिस जी गैर मौजूदगी सबबि हर रोज़ ट्रैफिक जाम थिए थी, पर इंतज़ामिया गाइब आहे, जेको न सिर्फ़ु मुसाफ़िरनि पर कारोबारी माण्हुनि ऐं एमरजेंसी में वेंदड़ माण्हुनि लाइ बि वॾो मसइलो बणिजी चुको आहे। इंतज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर ते क़दम खणी ट्रैफिक निज़ाम खे बहितर बणाए वञे। शहदाद कोट खां मुनवर अली मंकी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान MPA मीर नादर अली खान मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालका अस्पताल में डॉक्टरनि जी खोट बाबति मूंखे ख़बर न आहे, जंहिंजी जांच कयां थो। ॿिनि डॉक्टरनि सां कमु किथां हलंदो? दवाउनि जी बि खोट ज़रूरु हूंदी। ज़रूरु सिविल अस्पताल आहे, सिंध में इहो मसइलो आहे। असां वटि बि हूंदो। MS सां ॻाल्हाए DHO खां दवाऊं वठाए ॾिनियूं वेंदियूं। अहिड़ो इज़हार MPA मीर नादर अली मक्सी सीनियर सहाफ़ी ऐं नेशनल प्रेस क्लब जे अॻूणे सदर ग़ुलाम अब्बास मक्सी सां संदसि वालिद जे वफ़ात ते ताज़ियत करण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हिक सवाल जे जवाब में मीर नादर अली मक्सी वधीक चयो त काली मकान पाड़े में मेन मसइलो ड्रेनेज जो आहे। ड्रेनेज ठहंदी त मसइला हल थींदा। मीर नादर अली मक्सी चयो त सिंधी मीडिया पारां ऐलानियल 7 डिसंबर ॾिहाड़े जे समूरी सिंधी क़ौम खे वाधायूं पेश कजनि थियूं। माण्हुनि खे ग़लति कमनि मां निकिरी पढ़े लिखे पंहिंजे सूबे खे, पंहिंजी धरतीअ खे मज़बूत कनि। तालीम घर ऐं इलाइक़े मुल्क लाइ बुनियादी शइ आहे। तालीम खां बग़ैर क़ौमूं तरक़ी करे नथियूं सघनि। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी ग़ुलाम अब्बास मक्सी, मीर तुफ़ैल अहमद हसराणी, ज़फ़र मक्सी, अब्दुल हमीद कंबो, शाहिद रज़ा मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वगड़ खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगड़ शहर खे चूंडियल नुमाइंदा गैस जी सहूलियत न ॾेई सघिया। शहरी काठियुनि ते रद पचाउ करण लॻा। तफ़सील मूजिबि वगड़ ज़िले कंबर जे 70,000 आबादी रखंदड़ वगड़ शहर खे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां गैस जी सहूलियत न मिली सघी आहे, जॾहिं त तक जे पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि MNA मीर आमिर मक्सी, MPA बुरहान खान चांडियो शहर मां 2 भेरा चूंडजण बावजूदि शहरियुनि खे गैस जी सहूलियत न ॾेई सघिया आहिनि। शहरी रद पचाउ लाइ काठियुनि जो इस्तेमालु करण ते मजबूर बणियल आहिनि। इन हवाले सां शहरियुनि कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी, अल्ताफ़ वगड़, मोहम्मद बख्श खासकेली, मैडम आसिया सुमरो ऐं ॿियनि चयो त चूंडियल नुमाइंदनि ते बेहद अफ़सोस आहे जो 70,000 आबादी वारे शहर खे हिन वक़्त ताईं ॿियूं सहूलियतूं न ॾेई सघिया आहिनि, पर गैस जहिड़ी सहूलियत बि खसी वई आहे। हर भेरे वोट वठण महिल वॾा वॾा वादा कंदड़ वोट मिलण बैदि वादनि तां फिरी था वञनि। अहिड़ो ई हशर वगड़ वासियुनि सां कयो वियो आहे। शहरियुनि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त वगड़ शहर जो गैस मंज़ूर करे जल्द सहूलियत ॾिनी वञे। वगड़ खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पखो भरिसां राइस मिल तां थियल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते वापारियुनि SSP सां मुलाक़ात करे पुलिस ख़िलाफ़ शिकायत कई। तफ़सील मूजिबि पखो भरिसां कुझु ॾींहं अॻु ॻोठ गोखारो में नामालूम फोरू वापारियुनि खां लखें रुपया फुर करे विया हुआ, जंहिंजा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते राइस मिलर्स अॻुवान असद अली तुन्यो ऐं ॿियनि SSP कंबर सरदार हसन न्याज़ी सां मुलाक़ात करे हद जे पुलिस ख़िलाफ़ शिकायत कई त हिन वक़्त ताईं पुलिस फोरू गिरफ़्तार न आहिनि कया, जंहिं ते SSP सरदार हसन न्याज़ी खेनि इत्मिनान ॾियारियो त मां पुलिस खे सख़्तीअ सां हुकुम जारी कयो आहे त फोरू गिरफ़्तार करे मुतासिर वापारियुनि सलीम मंगी खे रक़म वापसि कराए संदसि इंसाफ़ कयो वञे। अहिड़ी तरह वापारी अॻुवाननि SSP जे यकीन ॾियारण ते खेसि कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी। नौशहर फिरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ कंडियार वेझो ॻोठ शमीर देरो जे रहवासियुनि मोहब्बत देरो पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदड़ मंसूर अली कल्होड़ो, आलम अली कल्होड़ो, हसनैन कल्होड़ो, फयाज़ कल्होड़ो, मनान कल्होड़ो, समीर कल्होड़ो, शहबाज कल्होड़ो, रियाज़ कल्होड़ो ऐं ॿियनि ॿुधाए त मोहब्बत देरो SHO वंगार वई ग़ुलाम अली कल्होड़ो ते पुलिस मुक़ाबिलो कुड़ी FIR कटी वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। 11हीं क्लास जे शागिर्द स्कूली शागिर्द ते FIR कटे तालीम तबाह कई वई आहे। हुन वधीक जो ॿुधायो त असांजे ॻोठ जा पुलिस एहलकार आहिनि, जंहिंमें वहीद कल्होड़ो, अमीर बख्श कल्होड़ो ऐं लेडी पुलिस एहलकार रज़िया कल्होड़ो मथे ॼणियल पुलिस एहलकारनि जे चुर्च ते बिना जवाज़ न ॾोह न गुनाह बग़ैर कंहिं तस्दीक जे मोहब्बत देरो पुलिस FIR
वायर कटी वई आहे। जेको छोकिरो काफ़ी टाइम खां कराची रहंदो आहे। वधीक उन्हनि जो चवण हो त पुलिस एहलकार अमीर बख्श कलोड़ो मौतमार धमकी ॾेई रहियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, हुननि मां कीअं पंहिंजी जान छॾायूं। असां पुरज़ोर अपील कयूं था त SSP नौशरो फिरोज़ मीर रुखल खोसो साहब खे त हिन वाक़े जी तस्दीक करे मुहबत देरो पुलिस एहलकारनि सां कानूनी कार्रवाई कई वञे। शहदाद कोट खां ख़बर शामिल कंदासीं त शहदाद कोट में एकता क़ौमी ईद मल्हाइण जूं तयारियूं धाम धूम ऐं ज़ोर शोर सां जारी आहिनि। सिलसिले में STP ज़िले कंबर शहदाद कोट जे सदर कामरेड हयात तुनियो सॾ ते मुनशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता मच कचहरी जो ज़बरदस्त ऐं शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। एकता मच कचहरीअ में मक़ामी फ़नकारनि गुलाम शबीर अब्बासी समेत ॿियनि फ़नकारनि सिंधी क़ौमी गीत ॻाए एकता मच कचहरी में शरीक माण्हुनि खे झुमाए मच कचहरी खे 4 चंड लॻाए छॾिया। मच कचहरी में शरीक माण्हुनि अजरक टोपी ऐं सिंधी सक़ाफ़त ज़िंदाबाद जा नारा खयां। मच कचहरी में शरीक माण्हुनि सिंधी क़ौमी गीतनि जे जंहिंमें हो जमालो जीअं सिंध टोपी अजरक वारा जीअं समेत ॿियनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते मच कचहरीअ में शरीक STP ज़िले कंबर शहदाद कोट जे सदर कामरेड हयात तुनियो अब्दुल रशीद मक्सी, शबीर मक्सी, इमदाद सुमरो, फिदा भट्टी, आसिफ मक्सी, ज़ाहिद मक्सी समेत ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एकता वारो ॾींहुं असां लाइ क़ौमी ईद आहे। सिंध जी सक़ाफ़त हज़ारे वरियनि खां क़ाइम ऐं दाइम आहे, जेका ॾींहं तोड़े परॾींहं में पंहिंजे अलॻि हैसियत ऐं सुञाणप रखे थी। हुननि चयो त सिंध जा माण्हू महिमान नवाज़ हुजण सां गॾोगॾु अमन पसंदि रहिया आहिनि। अजरक टोपी ऐं पटको उन्हनि जो शान आहे ऐं असां सिंधियुनि जी सुञाणप ऐं सक़ाफ़ती विरसो आहिनि। सिंध जी सक़ाफ़त सिंधी माण्हुनि जे रग रग में साह में समायल आहे। असां हर साल जिया हिन साल बि 7 डिसंबर ते एकता चुडी एकता जे बानी अली काज़ी जे ऐलान मुनशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि टाइम न्यूज़ ऑफिस पहुची एकता जो क़ौमी ईद वारो ॾींहुं टाइम न्यूज़ सां गॾिजी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो वचन कयो आहे। शहदाद कोट का मुनवर अली मंगी की रिपोर्ट मुताबिक शहदाद कोट में एकता क़ौमी ईद मल्हाइण जूं तयारियूं धाम धूम सां ज़ोर शोर सां जारी आहिनि। सिलसिले में शहदाद कोट में गरीबाबाद नौजवान इताद पारां टाइम न्यूज़ पंहिंजे अख़बार जे सरवाण एकता जे बानी अली काज़ी जे सॾ ते मुनशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता मच कचहरी जो ज़बरदस्त शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो। एकता मच कचहरीअ में मक़ामी फ़नकारनि गुलाम शबीर अब्बासी समेत ॿियनि फ़नकारनि सिंधी क़ौमी गीत ॻाए एकता मच कचहरीअ में शरीक माण्हुनि खे झुमाए मच कचहरीअ खे 4 चंड लॻाए छॾिया। मच कचहरी में शरीक माण्हुनि अजरक टोपी ऐं सिंधी सक़ाफ़त ज़िंदाबाद जा नारा पिणाया। मच कचहरी में शरीक माण्हुनि सिंधी क़ौमी गीतनि जो जंहिंमें हो जमालो जीअं सिंधी टोपी अजरक वारा जिन समेत क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते मच कचहरीअ में शरीक अॻवाननि पपन खान मक्सी, ज़ुल्फ़कार अली मीरजत, हुब्तार अली मीरजत, ज़ुल्फ़कार अली सीलरो, गुल भट्टी, मुनवर मंगी, एडवोकेट वकास मस्तूफ़, फ़िदा समेत ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एकता वारो ॾींहुं असां लाइ क़ौमी ईद आहे। सिंध जी सक़ाफ़त हज़ारे वरियनि खां क़ाइम ऐं दाइम आहे, जेका ॾींहं तोड़े परॾींहं में पंहिंजी अलॻि हैसियत ऐं सुञाणप रखे थी। उन्हनि चयो त सिंध जा माण्हू महिमान नवाज़ हुजण सां गॾोगॾु अमन पसंदि रहिया आहिनि। अजरक टोपी ऐं पटको उन्हनि जो शान आहे ऐं असां सिंधियुनि जी सुञाणप ऐं सक़ाफ़ती विरसो आहिनि। सिंध जी सक़ाफ़त सिंधी माण्हुनि जे रग रग में साह में समायल आहे। असां हर साल जा हिन साल बि 7 डिसंबर ते एकता जो ॾींहुं एकता जे बानी अली काज़ी जे ऐलान मुनशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि टाइम न्यूज़ ऑफिस पहुची एकता जो क़ौमी ईद वारो ॾींहुं टाइम न्यूज़ सां गॾिजी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो वचन कयो आहे। शहदाद कोट खां रिपोर्टर मुनवर अली मंगी की रिपोर्ट मुताबिक शहदाद कोट में एकता क़ौमी ईद मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। सिलसिले में सिंध प्रेस क्लब शहदाद कोट पारां टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सरवाण ऐं एकता जे बानी अली काज़ी जे सॾ ते मुनशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि पंहिंजे एकता सक़ाफ़ती म्यूज़िकल प्रोग्राम जो ज़बरदस्त ऐं शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। एकता म्यूज़िकल प्रोग्राम मक़ामी फ़नकारनि हामिद अली चन्नो, फ़नकार नवाब लांघा सिंधी क़ौमी गीत ॻाए एकता म्यूज़िकल प्रोग्राम में शरीक माण्हुनि खे झुमाए एकता म्यूज़िकल प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। म्यूज़िकल प्रोग्राम में शरीक माण्हुनि अजरक टोपी ऐं सिंधी सक़ाफ़त एकता बानी अली काज़ी ज़िंदाबाद जा नारा पिणु हयां। म्यूज़िकल प्रोग्राम में शरीक माण्हू सिंधी क़ौमी गीतनि जो जंहिंमें हो जमालो जीअं सिंध टोपी अजरक वारा जीअं समेत क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी क़ौमी एकता म्यूज़िकल प्रोग्राम में ज़बरदस्त ख़ुशीअ जो इज़हार कयो। एकता म्यूज़िकल प्रोग्राम में आयल सभिनी सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि, वकील अॻवाननि ऐं वापारियुनि अॻवाननि खे सिंध
सदर सिंध प्रेस क्लब एम इसाक बोजदार, सहाफ़ी गुलाम रसूल डोमकी, जुल्फकार सीलरो, दीवान प्रताप राय, मुनवर मंगी, शाहनवाज बोजदार, जामिन वली बोजदार, शिराज हुसैन बोजदार समेत ॿियनि महिमाननि खे सिंध जी सूखड़ी टोपिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण जे होटल मालिक खां फुर थियल मोटरसाइकिल संदसि खे वापसि मिली वई। यादि रहे त मुतासिरा होटल मालिक सिराई हाफ़िज़ दीदार भंड ऐं वापारी दुकानदार साण करे वफ़ात जी सूरत में DSP नसीराबाद एट वगण मुज़म्मिल अहमद सुमरो सां मुलाक़ात करे फुरियल मोटरसाइकिल वापसीअ जो मुतालबो कयो हुयो। DSP यकीन ॾियारियो हुयो त मोटरसाइकिल वापसि कराई वेंदी, जंहिं बैदि DSP मुज़म्मिल अहमद सुमरो फुरियल मोटरसाइकिल रिकवर कराए मालिक हवाले कई, जंहिं ते सिराई हाफ़िज़ दीदार भंड, मोहम्मद खान भंड ऐं ॿिया समाजी अॻुवान कामरेड गुलाम हुसैन मुगेरी गुलाब वगण वटि पहुची खेर गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते सिराई दीदार भंड चयो त कामरेड गुलाम हुसैन मुगेरी ऐं गुलाब वगण जी मुअसर कोशिशुनि जे नतीजे सबबि मुंहिंजी कुछ वक्त अॻु फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराई वई आहे। फुर थियल मोटरसाइकिल जी बरामदगीअ बैदि शहरनि अमन अमान जे बहितरी लाइ DSP मुज़म्मिल अहमद सुमरो जी ख़िदमतुनि खे साराहियो आहे ऐं इलाइक़े वासियुनि DSP मुज़म्मिल अहमद सुमरो खे बहितरीन पुलिस ऑफिसर करार ॾींदे चयो आहे त संदसि अहिड़ो क़दम क़ाबिले तारीफ़ आहे जेको पुलिस ते अवामी एतमाद में इज़ाफ़ो कंदो। वगण खां ख़बर शामिल कंदासीं। आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर ज़िला कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो जी सदारत हेठि दरबार हाल DC ऑफिस कंबर में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी जी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि, ज़िला इंतिज़ामिया जे मातहत कमु कंदड़ सरकारी इदारनि जे सरबराहनि, सभिनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो ज़िला इंतिज़ामिया जे मातहत कमु कंदड़ इदारनि जे गुज़िरियल 15 ॾींहनि जी कारकर्दगी रिपोर्ट वरिती ऐं ईंदड़ 15 ॾींहनि जो टास्क पिणु ॾींदे चयो त ज़िले अंदरि जिते बि गैर क़ानूनी पेट्रोल पंप मौजूद आहिनि, उन्हनि जी कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद सां निशानदेही करे रिपोर्ट पेश कई वञे। उन खां अलावा ईरानी पेट्रोल जी स्मगलिंग खे रोकियो वञे। जिते बि ज़िले अंदरि पेट्रोल पंप ते गैर क़ानूनी ईरानी पेट्रोल हलायो थो वञे, उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि खे सील कयो वञे। उन्हनि जे लाइसेंस खे बि मनसूख़ कयो वञे ऐं नॉन कस्टम गाॾियुनि ऐं मुख़्तलिफ़ नशेआवर शयुनि जी स्मगलिंग ते कड़ी नज़र रखी वञे। ज़िले सां मिलंदड़ बार्डरनि जी सख़्त खां सख़्त निगरानी कई वञे ताकि गैर क़ानूनी पेट्रोल ऐं मुनशियात जी स्मगलिंग खे रोके सघिजे। उन वधीक चयो त ज़िले अंदरि जिते बि गैर क़ानूनी इंक्रोचमेंट आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई करे उन्हनि खे हटाए वञे। हुन सभिनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायतूं ॾींदे चयो त ज़िले अंदरि जिते बि रोड जे ॿिन्ही पासनि खां या रिहाइशी इलाइक़नि में सिरुनि जा भठा मौजूद आहिनि, उन्हनि खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वञे। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ज़ुहैब ज़मीरो ढाणो, सभिनी तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर, कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार, सरकारी इदारनि जा अमलदार पिणु मौजूद हुआ।
ककड़ खां तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ ककड़ शहर में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां धामधूम सां मल्हायो वियो, जिते शहरियुनि सां गॾु नौजवान अॻवाननि कामरेड महमूद कमराणी, मोर कमराणी, डॉक्टर रहीम कमराणी, सजाद जमाली, मुनीर कमराणी, आसिफ जुणेजो, सद्दाम कमराणी, समद बिरोही, ज़ुबैर सारियो, बाबर सारियो ऐं ॿियनि अॻवाननि वॾी तइदाद में शिरकत कई। तक़रीबन में रिवायती लिबास, अजरक टोपी, लोकगीत ऐं सकाफ़ती रक़्स तक़रीब जे रौनक वधाए छॾी। मक़ामी तंज़ीमियूं, स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि मासूम ॿारनि सकाफ़त जी तहज़ीब रिवायतुनि खे उजागर कयो। शहर में जिस्म जे अॻवाननि पारां सिंध जे विरसे बाबति तक़रीरूं पिणु कयूं वयूं, नारेबाज़ी पिणु कई वई। आख़िर में नौजवाननि पारां नेशनल प्रेस क्लब ककड़ जे साम्हूं बीही नायब सदर साफ़ी मुमताज़ अली ऐं ॿी टीम मथां गुल निशावर कया विया। बहितरीन रिपोर्टिंग करण ते नेशनल प्रेस क्लब ककड़ जी टीम जी साराह कई वई। ककड़ खां तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ ककड़ शहर में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां धामधूम सां मल्हायो वियो, जिते शहरियुनि सां गॾु नौजवान अॻवाननि कामरेड महमूद कमराणी, मोर कमराणी, डॉक्टर रहीम कमराणी, सजाद जमाली, मुनीर कमराणी, आसिफ जुणेजो, सद्दाम कमराणी, समद बिरोही, ज़ुबैर सारियो, बाबर सारियो ऐं ॿियनि अॻवाननि वॾी तइदाद में शिरकत कई। तक़रीबन में रिवायती लिबास, अजरक टोपी, लोकगीत ऐं सकाफ़ती रक़्स तक़रीब जे रौनक वधाए छॾी। मक़ामी तंज़ीमियूं, स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि मासूम ॿारनि सकाफ़त जी तहज़ीब रिवायतुनि खे उजागर कयो। शहर में जिस्म जे अॻवाननि पारां सिंध जे विरसे बाबति तक़रीरूं पिणु कयूं वयूं, नारेबाज़ी पिणु कई वई। आख़िर में नौजवाननि पारां नेशनल प्रेस क्लब ककड़ जे साम्हूं बीही नायब सदर साफ़ी मुमताज़ अली ऐं ॿी टीम मथां गुल निशावर कया विया। बहितरीन रिपोर्टिंग करण ते नेशनल प्रेस क्लब ककड़ जी टीम जी साराह कई वई। वगड़ खां आसिया सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी मीडिया जे सॾ ते सिटी प्रेस क्लब वगड़ जे कलमधड़ियुनि बि हिन क़ौमी काज खे भरपूर नमूने सां मल्हायो वियो आहे। उन मौक़े ते कलमधड़ियुनि ॻाल्हाईंदे चयो त लिखो, पढ़ो, हुनुर सिखो। क़ौमूं तॾहिं तरक़ी कनि थियूं जॾहिं उन्हनि जा नौजवान कलम खे हथ में खणनि, किताब सां दोस्तीअ जो नातो जोड़ियो ऐं हुनुर सिखण खे पंहिंजो फ़ख़ुरु सम्झनि। तालीम न रुॻो ज़हन रोशन करे थी, पर इंसान जी सोच, सुञाणप ऐं अमल में बि नओं उजालो भरे थी। अॼु ज़रूरत आहे त असां सभु गॾिजी पंहिंजे धरतीअ लाइ इहो पैगाम आम करियूं त लिखो, पढ़ो, हुनुर सिखो, छो त सिंध जे मुस्तक़बिल नौजवाननि जी महिनत ऐं इल्म सां ई रोशन थींदो। मुनशियात तबाही जो रस्तो आहे जेकी घरनि जा ॾियोटा वसाइनि थियूं ऐं ज़िंदगियूं बर्बाद कनि थियूं। जेकॾहिं नौजवान नशे खां पाक ज़िंदगी अख़्तियार कनि त न रुॻो पंहिंजो पाण पर सॼी समाज ते रोशन सुबुह उभरी सघे थो। अचो त गॾिजी उहो अहद कयूं त लिखो त शऊर वधे, पढ़ो त दुनिया बदिलजे, हुनुर सिखो त हथ मज़बूत थियनि। ककड़ खां तारिक अली सारियो जी रिपोर्ट मुताबिक़ ककड़ शहर में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां धामधूम सां मल्हायो वियो, जिते शहरियुनि सां गॾु नौजवान अॻवाननि कामरेड महमूद कमराणी, मोर कमराणी, डॉक्टर रहीम कमराणी, सजाद जमाली, मुनीर कमराणी, आसिफ जुणेजो, सद्दाम कमराणी, समद बिरोही, ज़ुबैर सारियो, बाबर सारियो ऐं ॿियनि अॻवाननि वॾी तइदाद में शिरकत कई। तक़रीबन में रिवायती लिबास, अजरक टोपी, लोकगीत ऐं सकाफ़ती रक़्स तक़रीब जे रौनक वधाए छॾी। मक़ामी तंज़ीमियूं, स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि मासूम ॿारनि सकाफ़त जी तहज़ीब रिवायतुनि खे उजागर कयो। शहर में जिस्म जे अॻवाननि पारां सिंध जे विरसे बाबति तक़रीरूं पिणु कयूं वयूं, नारेबाज़ी पिणु कई वई। आख़िर में नौजवाननि पारां नेशनल प्रेस क्लब ककड़ जे साम्हूं बीही नायब सदर साफ़ी मुमताज़ अली ऐं ॿी टीम मथां गुल निशावर कया विया। बहितरीन रिपोर्टिंग करण ते नेशनल प्रेस क्लब ककड़ जी टीम जी साराह कई वई। वगड़ खां आसिया सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ जामिया शमसुल उलूम हामिदिया वगड़ में सरपरस्तनि जो शानदार इज्तिमा मुनक़िद कयो वियो, जंहिंमें तुलबा इकराम जे सरपरस्तनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई, जॾहिं त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिणु पढ़ी वई ऐं तलबा इकराम तक़रीरूं कयूं। मुनक़िद इज्तिमा जी सरपरस्ती डॉक्टर अब्दुल गफ़ूर तारिक वगड़ कई, जॾहिं त सदारत पीर साईं सलाहुद्दीन सोहव कई। ख़ुसूसी शिरकत इंजीनियर
साईं अखलाक मंसूब कई जॾहिं त ख़ुसूसी खिताब उस्तादुल उलमा अल्लामा व मौलाना साईं ज़ीशान अत्तारी क़ादरी साहब कई। प्रोग्राम दौरान तुलबा इकराम खे हाफ़िज़ क़ुरान जूं सनदूं ॾिनियूं वयूं जॾहिं त 9 माही इम्तिहान में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे इनामनि सां नवाज़ियो वियो। उन मौक़े ते साईं बिलाल रज़ा क़ादरी, अल्लामा इम्तियाज़ क़ादरी ऐं अल्लामा मोहम्मद समी क़ादरी पिणु शिरकत कई। इज्तिमाई जी निगरानी अल्लामा हाफ़िज़ खलील अहमद वाखूचो, साईं हाफ़िज़ महबूब अली बिरोही, हाफ़िज़ अब्दुल कईम कल्होड़ो ऐं हाजी गुलाम उमर कल्होड़े कई। नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियनि शहदाद कोट खां रिपोर्ट कर रहियो आहे मुनवर अली मंगी। शहदाद कोट पूरे सिंध जा शहदाद कोट में भी सिंधी सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। क़ौमी गीतनि ते रक़्स, नंढड़ा तोड़े वॾड़ा अजरक ऐं टोपियूं पाए सिंध सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। शहदाद कोट शहर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सहाफ़िन सहाफ़ी मोहम्मद रफ़ीक भट्टी, मोहम्मद इसहाक भोस्तार, सहाफ़ी रसूल बख्श खोसो, सहाफ़ी गुलज़ार अहमद चांडियो, सहाफ़ी मुनवर अली मंगी, उन समेत हुफ़दार मीरजत, ज़ुल्फ़कार मीरजत, अनवर मुगल, अलहदाद खुश्क, कामरेड वहाब पंद्राणी, कामरेड हयात तुन्यो, रईस शबीर अहमद मगसी, शुएब हुसैन, ज़ाकिर हुसैन, शाहज़ेब अली पारां अलॻि अलॻि रैलियूं कढी सिंध सां मुहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त सदियुनि खां ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदी। सिंध सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे। सिंध हमेशह अमन जो पैगाम ॾिनो आहे। जॾहिं त सभु रैलियूं कोटू मोटू चौक ते गॾु थियूं जिते सिंधी गीतनि ते नंढड़नि तोड़े वॾड़नि रक़्स करे मुहबत जो इज़हार कयो। वगड़ में आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगड़ में क़ौमी ईद वॾे धूमधाम सां मल्हाई वई। सिंधी मीडिया पारां ऐलान कयल सकाफ़ती ॾिहाड़ो वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो। मुख्य तक़रीब सिटी प्रेस क्लब वगड़ में शानदार नमूने मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़ समाजी धुरियुनि, कलम धड़ियुनि मोहम्मद बख्श ख़ासकिली, कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी, शब्बीर अहमद चांडियो, साजिद बलोच, नादर मुगेरी, अली गुल मुगेरी, नादर मुमताज़ भंड, ज़मीर हुसैन चांडियो, अब्दुल हनान पंवर, अब्दुल सत्तार, महबूब पंवर, यूसुफ वगड़, बरकत वगड़, इम्तियाज़ मुगेरी, इम्तियाज़ ख़ासखेली, सरदार अहमद सुमरो, आफ्ताब मुगेरी, फ़तेह महमद कल्होड़ो, इसरार अहमद चांडियो, सरदार चांडियो, फयाज़ वगड़, ग़ुलाम अकबर चतोई, सज्जाद चन्नो, मैडम आसिया सुमरो, सोहेल समूह ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त सिंधी टोपी ऐं अजरक ओढ़े सिंधी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो वियो ऐं सिंधी सकाफ़त, अजरक, टोपी, रिवायती लिबास ऐं ॿोलीअ बाबति ख़्याल पेश कया विया। सिटी प्रेस क्लब जे उहिदेदारनि मीज़बाननि चयो त क़ौमी ईद ऐं सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण सां न रुॻो नौजवान नसुल खे पंहिंजी रिवायतुनि बाबति आगाही मिले थी, पर गॾोगॾु सिंधी सकाफ़त जी सुञाणप बि वधीक उजागर थिए थी। शहदाद कोट खां ख़बर शामिल कंदासीं मुनवर अली मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट अली मुर्तज़ा मदरसे वेझो अलन शाह रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में सीनियर वकील मंसूर अहमद सासोली ज़ख़्मी, जंहिंखे लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े जी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफ़ां मुज़म्मत सूमरनी एहतजाजनि अदालती कार्रवाई मुअत्तल रखण जो ऐलान। मशहूर फिरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी कंडियारे खां रिपोर्ट कर रहियो आहे। करीमाबाद वासी बकरियूं खणंदड़ गरीब शख़्स खे SHO पारां लेटरली अगवा करे रिश्वत तलब, हिकु बकरी बि गुम। कंडियारो भरिसां करीमाबाद जे रहवासी पारां SHO पिपरी हद रजब मेतलो ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त 8 बकरियूं खणी वेंदड़ गरीब शख़्स इब्राहिम कल्होड़ो खे SHO ज़बरदस्ती खणी वञी लाकअप में विधो ऐं 8 मां हिकु बकरी बि गायब करे छॾी आहे। एहतजाज कंदड़ मूजिबि त SHO 50,000 रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे। रहवासियुनि चयो आहे त इंसाफ़ न मिलियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कहिड़ो भिकिड़ो ॻाल्हाए तव्हां ॻाल्हाईंदव? छा मसइलो थियो आहे? इब्राहिम गिरफ़्तार कदम मुंहिंजो भेणी को आहे। कहिड़ी हद आहे? पिपरी थाणो आहे। तव्हांजो नालो छा आहे? रोशन अली। इब्राहिम तव्हांजो छा थिए? भेणी को आहे मुंहिंजो। कॾहिं हिनखे गिरफ़्तार कयो अथनि? जुमे जे ॾींहुं 7 बजे कंडियार पिड़ी पीड़ीअ ते खणी पियो अचे। छो ॿधो अथसि? छा था चवनि त? चवनि था असां 50,000 ॾियो, लख ॾियो।
असां ग़रीब साण केॾां आया हाणे तव्हांजो एसपी सां कहिड़ो मुतालबो आहे? एसपी साहब असां इहो मुतालबो आहे त असांखे हमरा वापसि कयो वञे, इंसाफ़ खपे। नौशरो फिरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक नौशरो फिरोज़ समूरी सिंध जा नौशरो फिरोज़ में एकता दिहाड़ो मल्हायो वियो। सदर नेशनल प्रेस क्लब नौशरो फिरोज़ एम ज़फ़र ट्रगर तरफ़ां मेहरान पार्क आॾो सिंधी सक़ाफ़ती रंगारंगी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां रैलीअ जी सूरत में स्कूली शागिर्दनि, सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, क़ौम परस्तनि जमातुनि वॾे अंग में सिंधी टोपी अजरक पाए शिरकत कई। फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सिंध जे नाले वारे फ़नकार फ़क़ीर एजाज़ काज़गिरी, रज़ा हुसैन विस्तरो, उस्ताद सुल्तान अहमद समो ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। राग ॻाए महफ़िल में वेठलनि खे झुमाए छॾियो। तक़रीब में वेठलनि खेनि ख़ूब दाद ॾिनो ऐं सिंध जे क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणायूं ऐं चयो त सिंधी सक़ाफ़ती प्रोग्राम तारीख़ ऐं तहज़ीब जे बारे में मच कचहरियूं थींदियूं रहनि त जीअं नौजवान नस्ल खे पैगाम मिली सघे। सक़ाफ़त हज़ारे साल पुराणी आहे, उनखे उजागर करणु असांजो अवल ऐं फ़र्ज़ु आहे। पाण में हिकु थी ॿधीअ जो सबूत ॾियो। नौशरो फिरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक नौशरो फिरोज़ एहतजाज भिरिया सिटी भरिसां ॻोठ अब्दुल्ला बिरोही वासी ॻोठाणनि जो बासरनि ऐं पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। भिरिया सिटी ॻोठाणनि अब्दुल्ला बिरोही हबीबुल्ला बिरोही प्रेस क्लब भिरिया सिटी पहुची बासरनि ऐं भिरिया रोड पुलिस जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त बासर मोहम्मद अयूब बिरोहीअ, अब्दुल रशीद बिरोही, हारून बिरोही, अमजद बिरोही ऐं ॿिया ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि। देह चाहीन मुनोमल में असांजे ज़मीन जेका 1987 खां वठी मूं वटि आहे, जंहिंजा असुल काग़ज़ात बि मूं वटि आहिनि, सरकारी ढल जूं रसीदूं बि आहिनि, पर हाणे बासर ज़मीन ते बीठल वण कटे विया आहिनि जेकी असांजा आहिनि। उहे ज़बरदस्ती खणण जी कोशिश में आहिनि। पुलिस खे शिकायत बि कई आहे पर पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हुननि चयो त बासरनि सां गॾु ॾोहारी क़िस्म जा माण्हू बि हुआ जिन मां असांखे ख़तरो आहे, जंहिं सबबु बचनि समेत ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला थी विया आहियूं। हुननि चयो त हाई कोर्ट ऐं ज़मीन जो केस हली रहियो आहे पर मुख़ालिफ़ पुलिस जी मदद सां कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असां SHO भिरिया रोड रहमतुल्लाह सोलंकीअ खे बि थाणे ते वञी इतलाउ कयो पर मुख़ालिफ़नि जे चवण बजाए मूंखे प्रेशर ॾेई रहिया आहे। शहदादकोट खां मुनवर अली मंगी जी रिपोर्ट मुताबिक शहदादकोट बार जो सीनियर वकील कातिलाणो हमिलो, गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल, वकीलनि में कावड़ जी लहर, एहतजाज सबबि अदालतुनि जो बाइकाट, सरकार हथ वठी हालतूं ख़राब पई करे। शिकारपुर वाक़ियो ऐं शहदादकोट जे सीनियर वकील ते हमिलो हिक ई सिलसिले ऐं साज़िश जूं कड़ियूं आहिनि। जवाबदार तुर्त गिरफ़्तार कया वञनि। वकील अॻवान रिपोर्ट मूजिबि शहदादकोट बार जे सीनियर मेंबर समाजी अॻवान एडवोकेट मीर मंसूर अहमद सासूलीअ ते गुज़िरियल राति उन वक़्तु हथियारबंद कातिलाणो हमिलो कयो जॾहिं हू अलणशार रोड ते घर ॾांहुं वञी रहियो हो। जवाबदार हथियारबंद मथां सिधा फायर कया। फायरिंग सबबि एडवोकेट मीर मंसूर अहमद सासूली शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पहिरियों सिविल अस्पताल शहदादकोट आणे इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई गणती जोगी हालत में वधीक इलाज लाइ केस लाड़काणो मुंतक़िल कयो वियो। होॾां अहिड़े वाक़े ते इतला मिलण शर्त वकीलनि में कावड़ जी लहर टोड़ी वई आहे। कंबर शहदादकोट बार जे सदर एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो, एडवोकेट रफ़ीक अहमद खुश्क, एडवोकेट जहांज़ेब सासूली ऐं एडवोकेट राजा रजब मक्सी, अली मोहम्मद यूसुफ मक्सी, वकील अब्दुल वहाब खोसो तहरुक में अची थाणे ते वारसनि सां गॾिजी वाक़े जी FIR दाख़िल कराए छॾी। ॿिए तरफ़ डिस्ट्रिक्ट बार जे सदर एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो वाक़े ते गणतीअ जो इज़हार कंदे उनखे साज़िश करार ॾिनो। वाक़े ख़िलाफ़ सूमर जे ॾींहुं ज़िले जे समूरनि अदालतुनि अंदरि अदालती कार्रवाई जो एहतजाजनि बाइकाट जो ऐलान कयो, जंहिं करे सूमर जे ॾींहुं सॼे ज़िले अंदरि वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो ऐं अदालत अॻियां पेश न थिया। ॿिए तरफ़ वकील अॻवाननि एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो, एडवोकेट जहांज़ेब सासूली, एडवोकेट रफ़ीक अहमद खुश्क, एडवोकेट राजा रजब मक्सी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत सियासी मैदान में वकीलनि हथां शिकस्त खाइण खां पोइ साज़िशूं शुरू कयूं आहिनि। शिकारपुर वाक़ियो ऐं शहदादकोट वारे वाक़े जूं हिकु कड़ियूं आहिनि ऐं वकीलनि खे हिफ़ाज़त न ॾियणु ऐं उन्हनि खे गैर महफ़ूज़ बणाइणु इंतिज़ामी ग़फ़लत आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। इंतिज़ामिया खां घुर था कयूं त वाक़े में मुलविस जवाबदार हिकदमि गिरफ़्तार कया वञनि।
वगण खां आसिया सुमर जी रिपोर्ट मुताबिक़ वगण भरिसां नसीराबाद रोड ते सां चौपाई माल जे वापारियुनि जी तेज़ रफ़्तार डाटसन एक्सल टुटण नतीजे में साइन बोर्ड सां टकराइजी वई, जॾहिं त ड्राइवर ऐं वापारी मोरज़ान तौर बची विया। उन हवाले सां डाटसन ड्राइवर सदाम जतोई ॿुधायो त लाड़कानी नसीराबाद मां माल पीड़ीअ ते वञी रहिया हुआसीं त डाटसन जे एक्सल भॼी पई, पर असांखे कुदरत वारे बचाए वरितो ऐं को बि जानी नुक़सान न थियो, बाक़ी ढोरनि खे कुझु धक लॻा आहिनि। ॿिए तरफ़ वगण भरिसां फाल ऐं अली असहाबे रोड सां मोटरसाइकिल स्लिप सबबि नसीराबाद वासी सईद ऐं बदर शाबरानी ज़ख़्मी थी पिया, जिन खे मक़ामी अस्पताल में मरहम पट्टी करे रवानो कयो वियो। ज़ख़्मियुनि जो चवणु हो त असां नसीराबाद खां अली असहाबे कंहिं कम सां आयासीं हुआसीं, मोटरसाइकिल साम्हूं गॾु गाॾो अचण सबबि करे मामूली ज़ख़्मी थी पियासीं। वगण खां आसिया सुमर जी रिपोर्ट मुताबिक़ वगण लॻे गर्ल्स प्राइमरी स्कूल 1 में एकता सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें शागिर्दनि सिंधी अजरक ऐं रंग बिरंगी कपिड़ा पाए सिंधी गीतनि ते झुमरियूं हुयूं। तफ़सील मूजिबि वगण में गर्ल्स प्राइमरी स्कूल 1 में सकाफ़त जे हवाले सां हिकु शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि सिंधी लिबास ऐं अजरक पाए सिंध जे गीतनि ते झुमरियूं हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो। प्रोग्राम में शामिल मास्तरियाणियुनि यास्मीन वगण, मास्तरियाणियुनि शाज़िया बख़्तावर, अमीना सनम मायरा ऐं साइमा सादिया चयो त असांखे पंहिंजे सकाफ़त ते नाज़ आहे। जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम करायो वेंदो आहे त उन में सकाफ़ती वेस वॻा पाए ईद जहिड़ो माहौल ठाहियो वेंदो आहे। पढ़ाईअ सां गॾोगॾु पंहिंजे सकाफ़त खे यादि करणु तमामु बहितरीनु अमल आहे, छो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे ई सकाफ़त खे यादि कंदियूं आहिनि। असां सिंधी वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे अजरक वारी सकाफ़त मिली आहे, जंहिंसां बेहद मुहबत आहे। आख़िर में शागिर्दनि सिंधी सेहरनि ते पिणु रक़्स करे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। रिपोर्ट मोहम्मद हनीफ घोटो तालका रिपोर्टर सजावल पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सजावल जो अहम इजलास तालके सदर डॉक्टर इकबाल अहमद मेमण जी सदारत हेठि PP कैंप ऑफिस सजावल में मुनक़िद थियो। इजलास में 27 डिसंबर ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसीअ जे हवाले सां तयारियुनि ऐं इंतिज़ामी मामलनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त तालके सजावल पारां वरसीअ जे मौक़े ते भरपूर ऐं तारीख़ी शिरकत खे यकीनी बणायो वेंदो, जिते शहीद राणीअ सां वालह भरपूर वालिहाना मुहबत ऐं अक़ीदत ऐं एहतराम जो इज़हार कयो वेंदो। खेसि लुड़कनि ऐं लफ़्ज़नि जी सूरत में ख़िराज तहसीन पेश कयो वेंदो। इजलास में तालके जनरल सेक्रेटरी अब्दुल्ला ख़ान लखारी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद शफ़क़त हुसैन शाह मटियारी, नजीब सरवेज, फिरदौस अज़ीज़ मीरबर, शफ़ीक लगारी, इरफान सुमरो समेत सिटी ऐं यूनियन काउंसिल जा उहिदेदार, सिपाह यूथ विंग, लेबर ब्यूरो, लेडीज़ विंग जा ज़िम्मेवार ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर वॾे अंग में शिरकत कई। इजलास में पुॼाणी ते शहीद बेनज़ीर भुट्टो जे मिशन जमहूरियत जे तसलसल ऐं अवामी ख़िदमत जी जिदोजहद खे अॻिते वधाइण जो अज़म वरजायो वियो। सांगड़ खां रिपोर्ट कर रहा है ज़मीर अब्बास मरी। शहीद बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसीअ जी तयारियुनि लाइ PP ज़िले सांगड़ जो इजलास जाम हाउस ते पार्टी जे नायब सदर शाहिद सलाम तहीम जी सदारत में थियो। इजलास में नवाबज़ादा जाम शबीर अली खान, सरदारज़ादा रईस शेर अली खान मरी, अदी कुरतुलैन मरी, जावेद नायब लखारी, जहांगीर जुड़ेजो, रईस ख़ादिम हुसैन रिंद, पारस डेरो, जाम ज़हीर अली, एजाज सरदारी, इमरान धामरा, शकील मरी, सब्तेन शाह, जावेद छोरो, राणा राशिद राजपूत, राजा आफ्ताब लखारी, रईस अहमद अली रिंद, रईस आसिफ अली रिंद, पीर खैर शाह, सरदार चाकर खान मलुखानी, मकबूल निसामानी, सिकंदर लखारी, हाजी अनवर रिंद, नवाब खान बबर, साईं बख्श लखारी, अमीर मुहम्मद चांडियो, रईस सईद लखारी, वकार जुड़ेजो, सत्तार खासकिली, रुखसाना आशर, अदनान निसामानी, मीर महताब टालपुर, शेर अली मरी, अवेस खासकिली, राणा अनवर राजपूत, रईस एजाज लखारी, रईस नवीद रिंद, अली गुल रिंद, डॉक्टर गुलाम कादिर पहवर, हबीबुल्लाह मलुखानी, खान मोहम्मद मरी, अख्तर जरदारी, हाजी वजीर खान मरी, राणा मोहम्मद अली राजपूत, फारूक लगारी, गुलशेर खासकिली समेत ॿियनि पार्टी अॻुवाननि शिरकत कई। इजलास में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी भरपूर शिरकत करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ ते PP जो जलसो हिकु तारीख़ी जलसो हूंदो। असां अवामी ख़िदमत ज़रिए शहीद बेनज़ीर भुट्टो जो सियासी मिशन पूरो करे रहिया आहियूं ऐं अवामी ताक़त सां मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो सरदारी खे कराईंदासीं।
नौशहर फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर अरसलान सलीम जी अगवानी में करप्शन फ्री डे रैली कढ़ी वई। नौशहर फिरोज करप्शन फ्री डे ते DC अरसलान सलीम ऐं अमलदारनि जी शिरकत करप्शन के ख़ात्मे लाइ आगाही रैली कढ़ी वई। करप्शन फ्री डे रैली दौरान शहरियुनि में शऊर उजागर करण की अपील DC नौशहर फिरोज। इदारनि में शफ़ाफ़ियत असांजी पहिरीं तरजीह आहे। DC नौशहर फिरोज। नौशहर फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक कंडियारो के गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल कुर्बान अली टावरी में सालियाने किचन इम्तिहान जो सिलसिलो शफ़ाफ़ियत ईमानदारी से जारी है। ये इम्तिहान हेड मास्टर इमामदीन शाह और उस्तादन के गैर जानबदारा टीम के सिधी निगरानी हेठ वरता पिया वजन। पेपरन के दौरान हेड मास्टर इमामुद्दीन शाह वाज़े तौर पर ऐलान किया है तो इम्तिहान लाइ का भी फीस ना है। जवाबी कापी की भी का फीस ना है। हेड मास्टर वधिक ऐलान किया तो जेकी भी शागिर्द या शागिर्दियाणियूं 70% मार्कूं हासिल कंदा उन्हनि खे स्कूल तरफां मुफ़्त टूर करायो वेंदो, जेकी तालीमी मैदान में एक नई ऐं साराह जोगी रिवायत बणिजी रहियो आहे। स्कूल इंतज़ामिया इम्तिहान दौरान कापी करण ते सख़्त पाबंदी लागू करे छॾी आहे त जीअं ॿारनि में ईमानदारी, क़ाबिलियत ऐं ख़ुदि एतमादी पैदा करे सघिजे। शहदादकोट का मुनवर अली मंगी की रिपोर्ट मुताबिक शहदादकोट में म्यूनसिपल कमेटी और पब्लिक हेल्थ की नाहिली के करे सॼो शहर नालियुनि के किने पानी से भरजी वियो। हर पासे गंदगी और मेन रोडन ते किनो पानी बीठल है, पर म्यूनसिपल कमेटी लापरवाही करे रही है जेका सिर्फ करप्शन करने में पूरी है। SUP शहदादकोट तरफा शहदादकोट के रोडन और रस्तन की हालत ख़राब है। SUP पारा जारी कल प्रेस में शहर की सूरताल गणती जो इजहार कंदे अगवान आसिफ मक्सी, अलहदाद खुश्क, रमीज़ तुनियो, अख्तियार जमाली, फयाज मक्सी, दाद बुलंदी, वजीर चांडियो, फयाज मीरजत, गफ़ार भट्टी, नसरुल्लाह खुश्क, हमीद मक्सी, बिलावल जुनेजो, मीर आमिर ऐं ॿियनि जारी कल बयान में चयो है तो म्यूनसिपल कमेटी पब्लिक हेल्थ खातो करप्शन जो आखिर बणिजी वियो आहे। ताज़ो काली मकान ऐं कम में लखें रुपया करप्शन कई वई है, पर काली वटि अॼु किनो पानी तलाह की सूरत में बीठो है। ऐं शहरनि जे मेन बाज़ार, कुबो रोड, खुजदार चौक, स्टेशन रोड, हसन अली शाह चौक, मस्तोई समेत सॼो शहर गंदगी किने पानी में भरियल है। हुननि चयो त म्यूनसिपल कमेटी पब्लिक हेल्थ खाते के करप्शन शहर के तबाही के किनारे ते पहुँचाए छॾियो आहे। हुननि चयो त म्यूनसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ खाते के करप्शन की जांच नेब समेत आला इदारनि खां कराई वञे ऐं शहर के तरक्याती कमनि में कयल करप्शन वापस कई वञे, न त SUP पारा जल्द एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। नौशहर फिरोज खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुहेल अब्बासी की रिपोर्ट मुताबिक कंडियारो अलशम्स पब्लिक हाई स्कूल में शानदार सकाफती तकरीब, शागिर्दनि की रंगारंग पेशकश। कंडियारो ऐं भर पासे के शहरनि में सिंधी सकाफती रंगन जो पड़लाव अञा ताईं जारी है। उन सिलसिले में कंडियारो के खानगी अलशम्स पब्लिक हाई स्कूल में एक शानदार सकाफती तकरीब जो एहतमाम किया वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भरपूर शिरकत कई। तकरीब दौरान शागिर्दनि पारां सिंधी गीतनि ते दिलकश रक़्स पेश किया विया, जॾहिं त सिंध के अज़ीम फनकारा आबदा परवीन के भेटा ॾींदे मुख़्तलिफ़ टेबलोस पेश किया विया। उनखां अलावा घोट कुंवार, सुघड़न की कचहरी समेत ॿियनि सकाफती मंज़रनि ते ॿधल टेबलोस पेश करे हाज़रीन खां खूब दाद वसूल कयो। उन मौके ते स्कूल के प्रिंसिपल अमजद अली अब्बासी, अब्दुल शकूर पीरज़ादो, माजिद अली पीरज़ादो, नसीम कुरैशी, आगा वहीद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सकाफ़त क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे। तकरीब में उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत करे प्रोग्राम के कामयाब बनायो।
कक्कड़ खां ख़बर शामिल कंदासीं। रिपोर्ट कर रहा है शौकत अली हिंगोरो। गोठ खाट लश्कर खान जे मौजूद शख्सियत हिंगोरा बिरादरी के पगदार रईस सखावत अली हिंगोरो जे वॾे फर्जंद ज़हीर हुसैन हिंगोरो जी शादी की शानदार तकरीब थी गुज़री, जंहिंमें हिंगोरा बिरादरी आस पास के दोस्तन अहबाबन ऐं चीफ गेस्ट सरदार दातल खान जमाली पीपल्स पार्टी कैन शाह जे क़यादत भरपूर शिरकत कई, जंहिंमें MPA सुपेर अमन चुनेजो, असद अली चुनेजो, तालका कैन शाह सदर एजाद अली चांडियो, डॉक्टर खलील सिकंदर कुआरो, सजाद अमन चुनेजो, अब्बास चुनेजो, PP अब्बास नाइट्स, सदाकत हुसैन नारेजो साहब, जाहिद अली खोसो, UC कक्कड़ चेयरमैन अमजद अली हिंगोरो, सैयद कमरुज़्ज़मा शाह, सैयद अजहार अली शाह, सरदार मियाँ गुलाम मुल्ला हिंगोरो, सरदार मियाँ सैफुल्लाह हिंगोरो, वडेरो मोहम्मद यूनुस हिंगोरो, डॉक्टर अब्दुल रसूल हिंगोरो, इरफान अली हिंगोरो, दाऊद अली हिंगोरो, सर सुल्तान अहमद हिंगोरो, साह वडेरो करामत अली हिंगोरो, वडेरो जमील हिंगोरो ऐं ॿियनि मोतबर शख्सियतनि तमामु वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त खाइण में उम्दह ऐं आला क़िस्म जा मुख़्तलिफ़ आइटम पेश कया विया। अमीरनि ऐं ग़रीबनि गॾिजी खाधो निकाह जी रस्म खां बाद मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं उन खां बाद महफ़िल मौसीक़ी जो सिलसिलो शुरू कयो वियो, जंहिंमें फ़नकार सोहेल अमन सोलंकी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ गीत ॻाए पिंडाल में वेठल सभिनी दोस्तनि खे झुमाए छॾियो। वगण खां आसिया सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ वगण में आल पाकिस्तान मुगेरी इत्तेहाद जो मरकज़ी वाइस चेयरमैन काफ़िले जी सूरत में वगण पहुतो शानदार इस्तक़बाल कयो वियो। ख़बर मूजिब मुगेरी इत्तेहाद पाकिस्तान के वाइस चेयरमैन मीर सदाकत अली मुगेरी आल पाकिस्तान मुगेरी इत्तेहाद जो वाइस चेयरमैन मुंतखब थियण बैदि जॾहिं वगण चौक ते पहुतो त मुगेरी बिरादरी के माण्हुनि जो शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते साईं मीर मोहम्मद मुगेरी, कामरेड अहमद अली, हाकिम अली मुगेरी, साजिद अली बलोच, सदरुद्दीन मुगेरी, फौजी अब्दुल जब्बार मुगेरी, खलील मुगेरी, एजाज मुगेरी, रईस लियाकत मुगेरी ॿियनि इस्तक़बाल दौरान मथस गुलन जी वर्खा कई ऐं मरकज़ी वाइस चेयरमैन चूंडजण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त बिरादरीअ जे नौजवाननि पारां भली कार जा नारा बि हयां विया। उन मौक़े ते मीर सदाकत अली मुगेरी चयो त इत्तेहाद तरफ़ां मूं मथां हिकु वॾी ज़िम्मेवारी रखी वई आहे। मुगेरी बिरादरीअ जे हर मसइले ते खेनि अकेलो न छॾियो वेंदो। बिरादरी जे नौजवाननि खे घुर्जे त सहप रवादारी ऐं पाण में एको पैदा कनि, छो त अमुन भाईचारे सबबि मुआशिरे में सुठो मिसाल क़ाइमु कबो। हुन वधीक चयो त ही इत्तेहाद फलाही तंज़ीम तौर कमु करे थी। असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था।